हेलो वीयर, आई एम आज़ाद सागर जान। इंग्लिश सिंधी ग्रामर में अॼु असांजो पार्ट नंबर 13 आहे। गुज़िरियल पार्ट में असां ग्रामर ज़मान ऐं टू बी टेंसन जे बारे में सिखी आया आहियूं। ठीकु आहे, अॼु असां पार्ट 13 में सिखंदासीं ज़मान। नंबर 1 प्रेज़ेंट टेंस यानी ज़मान हाल, ऐं नंबर 2 पास्ट टेंस यानी ज़मान माज़ी, ऐं फ्यूचर टेंस यानी ज़मान मुस्तक़बिल। नंबर 1 आहे प्रेज़ेंट टेंस। ठीकु आहे, यानी ज़मान हाल या प्रेज़ेंट इंडिफिनाइट टेंस। ठीकु आहे, ज़मान हाल मुतालिक, ज़मान हाल या ज़मान हाल मुतालिक, या प्रेज़ेंट सिंपल टेंस ज़मान हाल सादो। ठीकु आहे, हिन इंग्लिश में डेफिनेशन आहे सच वर्ब विच शोज़ ए हैबिचुअल एक्शन ऑफ ए नाउन ए प्रोनाउन और एनी सब्जेक्ट इन प्रेजेंट टाइम वी कॉल इट प्रेजेंट टेंस। ठीकु आहे, एग्जाम्पल यानी मिसाल। ठीकु आहे, आई राइट ए लेटर यानी मां ख़त लिखां थो। ठीकु आहे, हिन जी हाणे ॾिसूं था सिंधी में वसिफ़ हिकु अहिड़ो फ़इल जेको इस्म ज़मीर या कंहिं बि फ़इल जे कमकार खे हलंदड़ वक़्त में आदत तौरु ॾेखारे त उनखे ज़मान हाल चवंदा आहियूं। मिसाल, मां ख़त लिखां थो। ठीकु आहे, इहा हाल जी ॻाल्हि थो करे। मां ख़त लिखां थो यानी हाणे कमु कयां थो। ओके, मां ख़त लिखां थो, मां मानी खावां थो, मां पाणी पियां थो, मां वञां थो, मां अचां थो। इहा ज़मान हाल आहे। नोट, ज़मान हाल जी सिंधी में सुञाणप थो, था, थी ऐं थियूं लफ़्ज़नि सां थींदी आहे, ऐं हिन ज़मान में फ़इल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे। पर वाहिद ऐं गाइब यानी ही शी इट ज़मीरनि या हिकु नाले सां फ़इल जे आख़िर में एस या ई एस इस्तेमालु कई वेंदी आहे। ठीकु आहे, मिसाल जी तव्हांखे सम्झायूं था। एग्ज़ाम्पल, ही राइट। ठीकु आहे, हिते असां एस जो इस्तेमालु कंदासीं राइट सां गॾु। राइट जेको फ़इल आहे, वर्ब आहे, प्लस एस खे असां थियो राइट्स। ही राइट्स ए लेटर। ओके, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त ही शी इट या हिकु नाले सां एस या ई एस फ़इल सां लॻंदी आहे। ठीकु आहे, नोट, ज़मान हाल जा टू बी फ़इल यानी टू बी वर्ब इज़, एम एंड आर आहिनि, जेकी असां पार्ट 12 में सेखारे आया आहियूं। ठीकु आहे, पार्ट 12 जो ज़रूरु मुताले कजो अगरि तव्हां नाहे कयो त। अचो त हाणे कुझु अॻिते सिखूं डू ऐं डज़ जे बारे में। ठीकु आहे, नोट, डू ऐं डज़ ज़मान हाल जा मददगार फ़इल आहिनि, ऐं उहे तॾहिं इस्तेमालु कया वेंदा आहिनि जॾहिं हिकु सादे या बयानी जुमिले खे सवाली, नाकारी या सवाली नाकारी या ताक़ीदी जुमिला बणाईंदा आहियूं। ठीकु आहे, या जुमिलनि में तब्दील कंदा आहियूं। सवाली जुमिलो ठाहियूं, नाकारी ठाहियूं, सवाली ठाहियूं या ताक़ीदी ठाहियूं त असां डू ऐं डज़ जो इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, उमेदु कयूं था तव्हांखे कुझु ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। ऐं नोट, डू ऐं डज़ जो ॿियो क़ाइदो बि आहे। ठीकु आहे, डू ऐं डज़ जो ॿियो क़ाइदो कहिड़ो आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था। डू ऐं डज़ जो ॿियो बि क़ाइदो आहे त डू हमेशह आई ऐं जमय फ़ाइलनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे, डू हमेशह जमय फ़ाइलनि इस्तेमालु थींदी आहे, प्लस में आई सां, आई ऐं प्लस में जमय फ़ाइलनि सां। ठीकु आहे, जॾहिं त डज़ हमेशह ही शी इट ऐं इस्म वाहिद फ़ाइलनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे। डज़ हमेशह वाहिद लाइ इस्तेमालु कबी आहे ऐं डू जमय लाइ, पर डू आई में बि इस्तेमालु कंदा आहियूं। कुझु चार्ट ॾिसो तव्हांजे साम्हूं सां रखियो आहे। आई सां डू, वी सां डू, यू सां डू, दे सां डू, ही सां डज़, शी सां डज़, इट सां डज़ या कंहिं नाले सां डज़। ॾिसो अली, अली हिकु नालो आहे, उन सां बि डज़। ठीकु आहे, त हिन जा कुझु असां मिसाल ई तव्हांखे सम्झायूं था। काइंड्स ऑफ सेंटेंस।
ठीकु आहे, यानी जुमलनि जा क़िस्म। ओके, सिंपल सेंटेंस माना सादो जुमिलो। असांजे जुमिला तव्हांखे अल्फ़ाबेट पार्टन में सेखारिया आहियूं। ठीकु आहे, पार्ट पहिरें में या ॿिए में जुमिले जा क़िस्म सेखारिया आहियूं। ठीकु आहे, सिंपल आई गो मां वञा थो, हिनखे ताक़ीदी कयो आहे असां आई डू गो, हिते डू जो इस्तेमालु कयो आहे ताक़ीदी हो। ताक़ीदी मां त वञा थो, मां वाक़ई वञा थो, मां सच में वञा थो, इहे ताक़ीद जुमिला आहिनि। जेकॾहिं असां सुवाली कयूं आई गो, ठीकु आहे, डू फाइल खां पहिरियां रखणी पवंदी आहे। ठीकु आहे, डू आई गो, छा मां वञा थो, इहो थी वियो सवाली। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं हिनखे असां नाकारी कंदासीं, निगेटिव कंदासीं त आई डू नॉट गो, मां न वञा थो। ठीकु आहे, डू नॉट करण लाइ फाइल खां पोइ रखियो आहे, अगरि जे सवाली करिणो आहे त फाइल खां पहिरियां रखियो वेंदो आहे, डू या डज़। ठीकु आहे, ही शी इट सां तव्हांखे ॿुधाया आहियूं त डज़ जो इस्तेमालु थींदो आहे। ओके, इंट्रागेटिव ऐं निगेटिव, सवाली ऐं नाकारी। ठीकु आहे, यानी सवाली बि आहे ऐं नाकारी बि आहे। पहिरियां सवाली लाइ डू रखंदा आहियूं, डू, उनखां पोइ फाइल यानी आई, ऐं आई खां पोइ नॉट। ठीकु आहे, पोइ वर्ब, डू आई नॉट गो, छा मां न वञा थो। ठीकु आहे, छा तूं न वञी थो, छा उहो न वञे थी। नोट, सुवाल जुमिलनि में सुवाल जी निशानी ज़रूरु ॾिबी आहे ऐं त, वाक़ई या सचपच इहे ताक़ीद जुमिला आहिनि। ठीकु आहे, उमेद कयूं था ज़मान हाल तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हलूं था पास्ट टेंस यानी ज़मान माज़ी ॾे। पास्ट टेंस यानी ज़मान माज़ी, पास्ट सिंपल टेंस यानी ज़मान माज़ी सादो, या पास्ट इंडिफिनाइट टेंस या ज़मान माज़ी मुतअल्लिक़। ठीकु आहे, हिन इंग्लिश में डेफिनेशन आहे ए वर्ब विच शोज़ ए सिंपल एक्शन of a noun, a pronoun or any subject in gone previous time is called past tense। ठीक है, example, he took tea with cookies, he took tea with cookies, हिन बिस्किटनि सां चांहि पीती। इसम या ज़मीर कंहिं बि फ़ाइल जे सादे कम या अमल खे गुज़िरियल वक़्त में ॾेखारींदड़ फ़इल खे ज़मान सादो या ज़मान मुतअल्लिक़ या ज़मान माज़ी चइबो आहे। ओके, ज़मान माज़ी जी सिंधी में इहा वसिफ़ आहे। मिसाल, हिन बिस्किटनि सां चांहि पीती। नोट, सिंधीअ में हिन ज़मान जी सुञाणप सिर्फ़ु हिकिड़े अखर सां थींदी आहे, जीअं वियो, वयसि, खाधो, पीतो, ॾिठो, मारियो वग़ैरह। ठीकु आहे, ऐं ज़मान माज़ी जे सिर्फ़ु बयानी जुमिलनि में फ़इल जी ॿी सूरत इस्तेमालु कबी आहे, पर जॾहिं डिड जो इस्तेमालु थिए त उते फ़इल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे। ठीकु आहे, सम्झ में ॻाल्हि अची वई। त हाणे जो कुझु मिसाल ॾियूं था। एग्ज़ाम्पल, आई वॉच्ड ए फिल्म यस्टरडे, मूं काल्ह फिल्म ॾिठी। वॉच्ड फ़इल जी ॿी सूरत आहे सेकेंड फॉर्म आहे। ठीकु आहे, छा मूं काल्ह फिल्म ॾिठी, सवाल थी वियो। ठीकु आहे, डिड माज़ीअ जो मददगार फ़इल आहे ऐं उहो तॾहिं इस्तेमालु कयो वेंदो आहे जॾहिं असां हिकु सादे जुमिले खे सवाली, नाकारी, ताक़ीदी या सवाली ऐं नाकारी जुमिलो बणाईंदा आहियूं। ठीकु आहे, हिन जा बि तव्हांखे कुझु असां एग्ज़ाम्पल ॾियूं था। ज़मान माज़ीअ जी निशानी डिड ऐं टू बी जा फ़इल वाज़ ऐं वर आहिनि, जेकी असां पार्ट 12 में सेखारिया आहियूं। सो हिते पार्ट 4 लिखियो आहे असां, पर न पार्ट 12 में इहे मौजूदु आहिनि। ठीकु आहे, अचो त कुझु असां एग्ज़ाम्पल ॾिसूं। आई वेंट स्कूल, असर्टिव सिंपल, यानी इहो सादो जुमिलो आहे, बयानी जुमिलो आहे। मां स्कूल वियसि। ठीकु आहे, डिड आई गो टू स्कूल, इहो सवाल थियो इंट्रागेटिव। त जिते त डिड इस्तेमालु कई आहे उते फ़इल जी पहिरीं सूरत थी वई। छा मां स्कूल वियसि, वेंट सेकेंड फॉर्म आहे, गो जी, गो फर्स्ट फॉर्म आहे, गो, वेंट ऐं थर्ड फॉर्म जी आहे गॉन। आई डिड गो टू स्कूल, इहो थियो इम्फेटिक यानी ताक़ीदी।
छा आहे कि फ़ाइल खां पोइ असां डिड रखी आहे, अगरि जे फ़ाइल खां पहिरियां रखूं आहे त सवाल थी वञे हा। मथनि जुमिलो ॾिठो त पहिरें जुमिले में फ़ैल जी ॿी सूरत इस्तेमालु थियल आहे, बाक़ी जुमिलनि में डिड जो इस्तेमालु थियल आहे, तंहिं करे फ़ैल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कई आहे। ठीकु आहे, जिते डिड जो इस्तेमालु थींदो उते फ़ैल जी पहिरीं सूरत हूंदी, बाक़ी बयानी जुमिलनि में फ़ैल जी ॿी सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे ज़मान माज़ी में। ठीकु आहे, ज़मान हाल थी वियो, ज़मान माज़ी बि असां सिखियो आहे। हाणे असां सिखंदासीं फ्यूचर टेंस यानी ज़मान मुस्तक़बिल। ओके, ज़मान मुस्तक़बिल, फ्यूचर टेंस, फ्यूचर सिंपल टेंस, ज़मान मुस्तक़बिल सादो, या फ्यूचर इंडिफिनाइट टेंस यानी ज़मान मुस्तक़बिल मुतअल्लिक़। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे ए वर्ब विच टेल्स दैट सब्जेक्ट इन गोइंग टू डू some work in coming time is called the future tense. Example यानी मिसाल, I shall write a letter, they will write a letter. मां ख़त लिखंदुसि, उहे ख़त लिखंदा। वरी जी सिंधी में तव्हांखे डेफिनेशन सां करे ॿुधायूं था वसिफ़, उहो फ़ैल जेको असांखे ॿुधाए त फ़ाइल ईंदड़ वक़्त में को कमु करण वारो आहे या कंदो त उनखे ज़मान मुस्तक़बिल या ज़मान मुस्तक़बिल मुतअल्लिक़ चइबो आहे। ठीकु आहे, मिसाल, मां ख़त लिखंदुसि या ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि थो करे। ओके, उहे ख़त लिखंदा यानी ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि था कनि। नोट, हिन ज़मान जो मददगार फ़ैल शल ऐं विल आहे। शल हमेशह आहे ऐं हुई फ़ाइलनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे, बक़िया ॿियनि फ़ाइलनि सां विल रखंदा आहियूं। ठीकु आहे, शल सिर्फ़ु आहे ऐं हुई लाइ ऐं विल बाक़ी सभिनी फ़ाइलनि लाइ। ओके, उमेदु कयूं था तव्हांखे एतिरे ताईं ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। अगरि वरी बि को डाउट हुजे त कमेंट करे तव्हां पुछी सघो था। ठीकु आहे, सादे जुमिले खे ताक़ीदी जुमिले ठाहिण लाइ असां छा कंदा आहियूं, शल जी जॻह ते विल ऐं विल जी जॻह ते शल रखंदा आहियूं। ठीकु आहे, वरी तव्हां दुहिरायूं था, शल जी जॻह ते विल ऐं विल जी जॻह ते शल। मिसाल, आई शल गो, वी शल गो। आई ऐं वी सां शल इस्तेमालु थींदी आहे। ठीकु आहे, इम्फेटिक ताक़ीदी, जेकॾहिं असां ताक़ीदी कंदासीं त हिनखे चेंज कंदासीं। आई सां शल लॻंदी आहे त असां उते विल रखूं था, आई विल गो, वी विल गो। ठीकु आहे, यानी कि इहो ताक़ीदी थी वियो। मां वाक़ई वेंदुसि, मां सचपच वेंदुसि, या उहे वाक़ई या सचपच वेंदा। ठीकु आहे, प्लीज़ लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब अवर चैनल। ठीकु आहे, जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे सुठी लॻे थी त प्लीज़ लाइक शेयर ज़रूरु कंदा कयो, कमेंट कंदा कयो। अगरि जे असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त हिकु भेरो सब्सक्राइब ई कयो। थैंक्स फॉर वॉचिंग।